अल्लामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट कहिड़े शहर में आहे? कराची, लाहौर, इस्लामाबाद। करेक्ट आंसर आहे लाहौर। अल्लामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट लाहौर में वाक़ आहे। टेलीफोन कंहिं ईजाद कई? ग्राहम बेल, मरकोनी, एलेक्जेंडर। करेक्ट आंसर आहे ग्राहम बेल। टेलीफोन ग्राहम बेल ईजाद कई। गवादर ऐं पसनी पोर्ट कहिड़े सूबे में आहिनि? सिंध, पंजाब, बलोचिस्तान। करेक्ट आंसर आहे बलोचिस्तान। गवादर ऐं पसनी पोर्ट बलोचिस्तान सूबे में वाक़ आहिनि। दुनिया जो पहिरियों वोल्टाई सेल कंहिं ठाहियो? एलेक्जेंडर वॉल्ट, एलेक्जेंडर बर्न्स, फ्लेमिंग। करेक्ट आंसर आहे एलेक्जेंडर वॉल्ट। बल्ब कंहिं ठाहियो? एलेक्जेंडर वॉल्ट, एलेक्जेंडर बर्न्स, थॉमस एडिसन। करेक्ट आंसर आहे थॉमस एडिसन। बेनज़ीर इंटरनेशनल एयरपोर्ट कहिड़े शहर में आहे? कराची, लाहौर, इस्लामाबाद। जो करेक्ट आंसर आहे इस्लामाबाद। बेनज़ीर इंटरनेशनल एयरपोर्ट इस्लामाबाद में वाक़ आहे। बैटरी कंहिंजी ईजाद आहे? एलेक्जेंडर वॉल्ट, माइकल फेरिडी, थॉमस एडिसन। जो करेक्ट आंसर आहे माइकल फेरिडी। बैटरी माइकल फेरिडी जी ईजाद आहे। हिना ढंढ कहिड़े सूबे में आहे? सिंध, पंजाब, बलोचिस्तान। करेक्ट आंसर आहे बलोचिस्तान। हिना ढंढ बलोचिस्तान सूबे में वाक़ आहे। सैफल मुलूक ढंढ कहिड़े सूबे में आहे? ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब, बलोचिस्तान। त इन जो करेक्ट आंसर आहे ख़ैबर पख्तूनख्वा। सैफल मुलूक ढंढ ख़ैबर पख्तूनख्वा सूबे में वाक़ आहे। हुनज़ा ढंढ कहिड़े सूबे में आहे? गिलगित बल्तिस्तान, पंजाब, बलोचिस्तान। करेक्ट आंसर आहे गिलगित बल्तिस्तान। हुनज़ा ढंढ गिलगित बल्तिस्तान सूबे में वाक़ आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी मज़ार कहिड़े सूबे में आहे? सिंध, पंजाब, बलोचिस्तान। करेक्ट आंसर आहे सिंध। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी मज़ार सिंध सूबे में आहे ऐं ज़िले मटियारी में आहे। पाकिस्तान जी क़ौमी रांदि कहिड़ी आहे? हॉकी, क्रिकेट, मलाखड़ो। करेक्ट आंसर आहे हॉकी। हॉकी पाकिस्तान जी क़ौमी रांदि आहे। हॉकी रांदि जे बाल जो रंग कहिड़ो हूंदो आहे? कारो, साओ, अछो। करेक्ट आंसर आहे अछो। हॉकी रांदि जे बाल जो रंग अछो हूंदो आहे। हॉकी रांदि जो पहिरियों चैंपियन मुल्क कहिड़ो आहे? इंग्लैंड, जर्मनी, पाकिस्तान। करेक्ट आंसर आहे इंग्लैंड। हॉकी रांदि जो पहिरियों चैंपियन मुल्क इंग्लैंड आहे। खुर्दबीनी कंहिं ईजाद कई? एलेक्जेंडर बर्न्स, एंटन वान लियोन, फ्लेमिंग। त इन जो करेक्ट आंसर आहे एंटन वान लियोन। खुर्दबीनी एंटन वान लियोन जी ईजाद आहे। भेरूमल महरचंद अडवाणी किथे ॼाओ? कराची, हैदराबाद, सखर। त इन जो करेक्ट आंसर आहे हैदराबाद। भेरूमल महरचंद अडवाणी जो लक़ब कहिड़ो आहे? करेक्ट आंसर आहे ग़रीब। भेरूमल महरचंद अडवाणी जो लक़ब ग़रीब आहे। बिन कासिम पोर्ट कहिड़े शहर में आहे? कराची, हैदराबाद, सखर। करेक्ट आंसर आहे कराची। बिन कासिम पोर्ट कराची में वाक़ आहे। पाकिस्तान जी वॾे में वॾी ताज़े पाणीअ जी ढंढ कहिड़ी आहे? किंजर ढंढ, मंशूर ढंढ, हिना ढंढ। त इन जो करेक्ट आंसर आहे मंशूर ढंढ। पाकिस्तान जी कहिड़ी ढंढ ज़िले जामशोरे में आहे? किंजर ढंढ, मंशूर ढंढ, हिना ढंढ। त इन जो करेक्ट आंसर आहे मंशूर ढंढ। इस्लाम जो पहिरियों ख़लीफ़ो केरु हो? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु। करेक्ट आंसर आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु। इस्लाम जो पहिरियों ख़लीफ़ो हो ऐं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु इस्लाम जो ॿियो ख़लीफ़ो हो ऐं हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु इस्लाम जो टियों ख़लीफ़ो हो ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम इस्लाम जो चोथों ख़लीफ़ो आहे। रूमा खूह यहूदी खां केतिरनि दरहमनि में ख़रीद कयो? 5000 दरहम, 10,000 दरहम, 20,000 दरहम। त इन जो करेक्ट आंसर आहे 20,000 दरहम। रूमा नाले मिठे पाणी जो हिकु खूह हो जेको हिकु यहूदीअ जो हो। उहो खूह हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु यहूदीअ खां 20,000 दरहमनि में ख़रीद करे मुस्लमाननि लाइ वक़्फ़ कयो हो। सूफ़ी शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जो मेलो कॾहिं लॻंदो आहे? त इन जो करेक्ट आंसर आहे 17 सफ़र। सूफ़ी शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जो मेलो 17 सफ़र ते लॻंदो आहे। बादशाही मस्जिद किथे वाक़ आहे? कराची, लाहौर, कोयटा। त इन जो करेक्ट आंसर आहे लाहौर। बादशाही मस्जिद लाहौर में वाक़ आहे। हज़रत बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा जी मज़ार कहिड़े मुल्क में आहे? इराक़, शाम, दमश्क, ईरान। त इन जो करेक्ट आंसर आहे शाम। शाम हिकिड़ो मुल्क आहे ऐं दमश्क उन जो कैपिटल आहे यानी गादीअ जो हंधु आहे
त दमश्क में हज़रत बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा जी मज़ार आहे। मुल्क शाम थींदो पर शहर दमश्क आहे। अकीला कंहिंजो लक़ब आहे? बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा, बीबी हाजरा रज़ियल्लाहु अन्हा, बीबी आमना रज़ियल्लाहु अन्हा। त इन जो करेक्ट आंसर आहे बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा। अकीला बनी हाशिम याने हाशिम ख़ानदान जी अकुलमंद औरत हज़रत बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु अन्हा जो लक़ब आहे। ताहिरा कंहिंजो लक़ब आहे? बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा, बीबी हाजरा रज़ियल्लाहु अन्हा, बीबी आमना रज़ियल्लाहु अन्हा। त इन जो करेक्ट आंसर आहे बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा। सुहिणे किरदारु सबबि हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा खे माण्हू ताहिरा जे लक़ब सां सॾींदा हुआ। जिन्नाह इंटरनेशनल एयरपोर्ट कहिड़े शहर में आहे? कराची, लाहौर, इस्लामाबाद। करेक्ट आंसर आहे कराची। जिन्नाह इंटरनेशनल एयरपोर्ट कराची में वाक़िअ आहे। रूमा नाले मिठे पाणीअ जो खूह मुस्लमाननि लाइ कंहिं ख़रीद करे वक़्फ़ कयो? त इन जो करेक्ट आंसर आहे हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु। रूमा नाले मिठे पाणीअ जो खूह हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु हिकु यहूदीअ खां 20,000 दरहमनि में ख़रीद करे मुस्लमाननि लाइ वक़्फ़ कयो हो। ईद नमाज़ छा आहे? फ़र्ज़ु, सुन्नत, वाजिब। त इन जो करेक्ट आंसर आहे वाजिब। शाहजहान मस्जिद किथे वाक़िअ आहे? कराची, ठट्टो, सखर। त इन जो करेक्ट आंसर आहे ठट्टो। शाहजहान मस्जिद ठट्टे में वाक़िअ आहे ऐं शाहजहान मस्जिद में 101 गुंबज़ आहिनि। कॾहिं कॾहिं इहो सुवाल बि ईंदो आहे त शाहजहान मस्जिद में केतिरा गुंबज़ आहिनि? त शाहजहान मस्जिद जा 101 गुंबज़ आहिनि। किंझर ढंढ किथे वाक़िअ आहे? कराची, ठट्टो, सखर। त इन जो करेक्ट आंसर आहे ठट्टो। किंझर ढंढ ठट्टे ज़िले में वाक़िअ आहे। सिंधी अदब जो पहिरियों दौरु कहिड़ो आहे? सूमरनि जो दौरु, समन जो दौरु, कलोड़नि जो दौरु। करेक्ट आंसर आहे सूमरनि जो दौरु। सूमरनि जो दौरु सिंधी अदब जो पहिरियों दौरु आहे। सिंधी अदब जो कहिड़ो दौरु सुनहरी दौरु सॾियो वञे थो? सूमरनि जो दौरु, समन जो दौरु, कलोड़नि जो दौरु। सही जवाबु आहे कलोड़नि जो दौरु। कलोड़नि जो दौरु सिंधी अदब जो सुनहरी दौरु सॾियो वेंदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे 7 सूरमियुनि मां 6 जो तालुक़ु कहिड़े दौर सां आहे? त इन जो करेक्ट आंसर आहे सूमरनि जो दौरु। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी 7 सूरमियुनि मां 6 जो तालुक़ु आहे उहो सूमरा दौर सां आहे, जिन में मूमल, मारुई, ससुई, सुहिणी, लैला ऐं सोरठ आहिनि। हिननि 6 सूरमियुनि जो तालुक़ु सूमरनि जे दौर सां आहे। बाक़ी नूरीअ जो तालुक़ु समा दौर सां आहे। फैसल मस्जिद किथे वाक़िअ आहे? कराची, लाहौर, इस्लामाबाद। त इन जो करेक्ट आंसर आहे इस्लामाबाद। अब्दुल सत्तार ईदी जी घरवारी जो नालो छा हो? बानू, बल्कीस, बेनज़ीर। त इन जो करेक्ट आंसर आहे बल्कीस। सो उमेद आहे तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो ऐं अगरि चैनल ते नवां आहियो त ज़रूरु चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं ईंदड़ वीडियोज़ जा नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघनि। ऐं आख़िर में हिकिड़ो तव्हां लाइ सुवालु आहे ऐं उहो सुवालु आहे त गवादर ऐं पसनी पोर्ट कहिड़े सूबे में आहिनि? सिंध, पंजाब, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा। सो इन जो जेको राइट जवाबु आहे उहो तव्हां मूंखे कमेंट कंदा। ठीकु आहे, हलूं था। अल्लाह हाफ़िज़।